नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त बलूचिस्तान जे नेशनल पार्टी मेंगल जे अॻुवाण अख्तर मेंगल चयो आहे त पाकिस्तान में सभ खां वधीक सस्ती शइ मौत आहे, जंहिं ते मनी बजट में टैक्स ई न लॻायो वियो आहे। बाक़ी हुकूमत मौत खां सवाइ हर शइ ते टैक्स लॻाए छॾियो आहे। क़ौमी असेंबली जे मनी बजट इजलास में ख़िताब दौरान अख्तर मेंगल चयो आहे त बलूचिस्तान में इंसानी आफ़तनि ते केर बि नथो ॻाल्हाए। सूबे में इंसानी इल्मा वधी रहिया आहिनि। सी-पैक में ग्वादर ते अरबे रुपया ख़र्च थियनि था, पर मक़ामी माण्हुनि खे पैसनि जो पाणी बि नथो मिले। हिन चयो आहे त सुई मां निकितल सुई गैस मुल्क जे कुंड कुड़च ताईं पहुचे थो, पर डेरा भुगटी खे न मिले थो। बलूचिस्तान में वसीला अवाम जी मिल्कियत आहे। सूबे जी वसीलनि ते मीना ऐं जुमा बाज़ार लॻाई वेंदी आहे, जंहिं जी हुकूमत ईंदी आहे। बलूचिस्तान जे वसीलनि खे माल ग़ैमत समझी लुटींदा आहिनि। बलोच अवाम ताक़तवर सां विढ़ण नथी सघे, पर हुननि जे अॻियां बीह सघे थी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।